अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार और है मारवी तहीम सबका पेरी शामिल कंदासी हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत वफाकी काबिना जो इजलास जारी। इजलास में 15 नुकाती एजेंडा ते गौर विचार। सप्लीमेंट्री फाइनेंस बिल ज़रिए टैक्सन की तजवीज़ की मंजूरी जो इम्कान। 350 अरब रुपयनि का वधीक टैक्सन की सिफारिश कई वई। अफगान शहरन के ॿिनि मुल्कनि ॾांहुं वञण लाइ पाकिस्तानी सरज़मीन इस्तेमाल करण जो मामलो भी शामिल। पुरानी करेंसी के नोटन में तब्दीली की तारीख़ में वाधे जो इम्कान। पीपी चेयरमैन लावल भुट्टो सरदारी दुबई में सिंध इन्वेस्टमेंट कॉन्फ्रेंस के खिताब कंदो। वडो वज़ीर मादली शाह भी तकरीब में शरीक थींदो। आलमी मंडी में तेल जे अघनि में घटिताई खां पोइ हुकूमत पारां पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं 11 रुपयनि ताईं घटि करण जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 16 दिसंबर खां लात अची सघे थी। ईंदड़ 15 ॾींहनि में पेट्रोल 11 रुपया ऐं डीज़ल 9 रुपया फी लीटर घटाइण जो इम्कान। पीपीएम शाज़िया मरीज चयो आहे त मुल्क में महांगाई की सुनामी बावजूद नाअहल हुकूमत नई मिनी बजट आणण की तैयारी करे रही है। इमरान नियाज़ी ईमानदारी सुधो करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो। इमरान नियाज़ी सरकार दौरे दौरान मिलंदड़ घड़ीअ बि खपाए छॾी। अॼु मुल्क माली बहरान जो शिकार ऐं क़ौमी ख़ज़ाने ते IMF जो राज आहे। नालाइक हुक्मराननि खे छुटकारो हासिल कयो थींदो ऐं बिलावल भुट्टो सरदारी ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। जनरल इंडस्ट्रीज के गैस बंद करण बावजूद गैस जो बहरान खत्म न थियो। कराची के मुख्तलिफ इलाइक़नि में गैस प्रेशर घट, शहरी परेशान। डिफेंस सदर गार्डन ऐं गुलशन इकबाल के इलाइक़े में गैस की अणहाट बरक़रार। मुस्लिम लीगूं के सदर शहबाज शरीफ चयो आहे त हुकूमत 3 सालनि में मुल्क के महंगाई, गुरबत ऐं बेरोज़गारी के समुंड में ॿोड़ी चुकी आहे। हुकूमत आवाम का इंतकाम वठे पई। आवाम हुकूमत के नाक़स कारकर्दगी सबब मायूस थी चुको है। गैस की बंदिश से लखे मानू बेरोजगार थी वेंदा। मुल्क में कीअं 4.5 रुपया किलो मिले पियो। 3 सालन में 2000 रुपयन जो कर्ज मुल्क ते चाढ़े छो। छा इनके तब्दीली चयो वञे? कैटेगरी सी मुल्कन में फाथल पाकिस्तानी के वतन वापसी लाइ सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो। NCOC मूजिब पाकिस्तानी शहरनि खे 31 दिसंबर ताईं वतन वापसी की इजाज़त ॾिनी वई आहे। वैक्सीन सर्टिफिकेट, टेस्ट ऐं क्वारंटीन जी शर्तनि खे पूरो करणो पवंदो। अक्सर मुल्कनि में 15 खां 18 साल के ॿारनि खे वैक्सीनेशन शुरू नाहे थी। 15 सालनि खां 18 सालनि के ॿारनि लाइ वैक्सीनेशन की शर्त में नरमी कई वई आहे। 15 खां 18 सालनि के ॿारनि खे 31 जनवरी 2022 ताईं सफ़र की इजाज़त हूंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त अफ़गान सूरतहाल ते ध्यान न ॾिनो वियो त इंसानी अलमियो जनम वठंदो। OIC जो इजलास 17 दिसंबर ते थींदो। OIC हमेशा अफगानिस्तान के अवाम की हिमायत कई आहे। हिन वक्त अफगान के अवाम की मदद की ज़रूरत आहे। ये हालत है आज मुल्क की, खुल्लम खुल्ला कोई परवाह भी नहीं है। अगर कोई मुल्क में जमहूरियत होती तो आज इस्तीफा देकर घर चला जाता, लेकिन ऐसी भी रवायत मुल्क में नहीं है। मैंने पहले कहा कि कुर्सियों से चिमटने की रवायत है, छोड़ने की रवायत नहीं है। महंगाई का हालत आप खुद देख लें। 4.5 रुपया बिजली यकमुश्त बढ़ाई गई। मुल्क के अंदर महंगाई बढ़ती जा रही है, अवाम पिस रहे हैं। हमारे मुल्क के वज़ीर-ए-आज़म ने आपको खुशखबरी दी है कि अमेरिका में महंगाई भी बढ़ रही है। यार हम अमेरिका में नहीं रहते, हम तो पाकिस्तान में रहते हैं। वहाँ पर जो शाय खुर्दनोश हैं उनकी कीमत 2% बढ़ी है, पाकिस्तान में 17% बढ़ी है।
शाहिद काका नवाज़ी चयो आहे त मुल्क में महांगाई तेज़ी सां वधी रही आहे। डीज़ल जी क़ीमत में 4.5 रुपयनि जो इज़ाफ़ो कयो वियो। जेके आवाम जी परवाह न हुजे उनखे उते रहण जो को हक़ नाहे। ॿियनि जे सहारे ते हलंदड़ वज़ीर आज़म जेको पाण कमु नाहे कंदो इहो ॿियनि जे कम जो क्रेडिट खणंदो आहे। वज़ीरनि ऐं सलाहकारनि जो कम रुॻो प्रेस कॉन्फ्रेंस करणु आहे। नून लीग अख़बार जूं एहतसाब अदालत इस्लामाबाद ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क जी थियल तबाही जा ज़िम्मेवार नून लीग जा ट्रांसफर आहिनि। मुल्की ख़ज़ाने ऐं अवाम ते थियल बार जी ज़िम्मेवार नाअहल लीग आहे। वफ़ाक़ी सलाहकार शहबाज़ गिल जो शाहिद काका नवाज़ी जे बयान ते रद्द अमल। पाकिस्तान ऐं ईरान जे सरहद ते अबवी सेक्टर में सिक्योरिटी फोर्सेस जी चेकपोस्ट ते दहशतगर्दनि जो हमलो। ISPR मौसूब हमले में लाइंस नायक ज़हीर अहमद शहीद। जवाबी कार्रवाई में दहशतगर्दनि खे नुक़सान पहुचायो वियो। वगर में 30 TV जे न्यूज़ संचार सीनियर साफ़ी इमरान तुन्नू ऐं फरहान तुन्नू जे रोड हादसे में फोत थियल नौजवान भाउ अदनान तुन्नू जे जनाज़ा निमाज़ कोट छड़ी हाशिम में अदा कई वई। मड़ मुक़ामी कब्रिस्तान में मिटी मां हवाले। आख़िरी रस्मनि में सियासी समाजी मज़हबी शख़्सियतनि साफ़िन ऐं इलाइक़े वासी वॾे अघ में शरीक थिया। फौती नौजवान जे वारसनि सां तासीर जो सिलसिलो जारी। इसराइली वज़ीर आज़म जी अबूज़हबी जे वली अहद शेख मोहम्मद बिन ज़ायद अल नहयान सां मुलाक़ात। विचोबर जी सूरतहाल ते पुरविचार मुतल्लिक़ा सरकार ॿुधाइण ते इत्तफ़ाक़। रोहिणी बरसां पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु दुआरी माची वियो। हथियार हथ करण जी दावा। माचीवल जे रमज़ान उर्फ़ रमज़ान भयो तौर सुञाणप। SSP सकर इतफ़ाक़ समूह मौजूद जांगो थाणे जी अधु क़ौमी शहर ते कटवर पुल सां रुहारियुनि ऐं पुलिस में मुक़ाबिलो थियो। माचीवल रुहारी कराची समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चोरियुनि ऐं फुर्ज वाक़िअनि समेत केतिरी संगीन केसनि में सकर पुलिस खे घुरबल हो। शहदाद कोट में मुस्तक़िल पाड़े जे रवासियुनि जो पुलिस जे मुबैना नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। औरतुनि खीर पिया ॿारनि खे हंज में खणी एहतजाज कयो। सनद चवण आहे त ॿी सेक्शन पुलिस रात सां घर ते चढ़ाई करे 3 मर्दनि खे बेगुनाह गिरफ़्तार करे वई आहे। खेनि आज़ाद कयो वञे। पुलिस मौजूद 3 ॾींहं अॻु दरिया ख़ान मस्तूई वेझो साबिर मस्तूई अगवा थी पियो। मौक़े जे वासनि शख़्स में माण्हुनि खे गिरफ़्तार करायो आहे। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में T20 मैच कराची नेशनल स्टेडियम में खेॾी वेंदी। पाकिस्तान पहिरीं मैच में वेस्ट इंडीज़ खे शिकस्त ॾेई छॾी हुई।